الحمد لله العزيز الغفار، والصلاة والسلام على سيدنا محمد المصطفى المختار، صاحب التاج والمعراج وصاحب العزة والوقار، صلوات الله وسلامه عليه وعلى آله وصحبه المهاجرين والأنصار. أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا اتقوا الله ولتنظر نفس ما قدمت لغد واتقوا الله إن الله خبير بما تعملون. ولا تكونوا كالذين نسوا الله فأنساهم أنفسهم أولئك هم الفاسقون. لا يستوي أصحاب النار وأصحاب الجنة، أصحاب الجنة هم الفائزون. يا دنيا أتي يا رفاني، يا دنيا أتي يا رفاني، चले मीदे हयो सब दोस्त जानी। या दुनिया तेरी यार फानी, चले मीदे हयो सब दोस्त जानी। नमाज़ मिठ तोखे कम यारीदा, न रहंदी हीअ मिठा तुंहिंजी जो। नमाज़ मिठ तोखे कम यार ईंदा, न रहंदी ये मिठा तुंहिंजी जवानी। न रहंदो बाग़ ताज़ो ही दुनिया जो, न रहंदो बाग़ ताज़ो नंदो बाग ताज़ो ही दुनिया जो। हवा तेरी लगे आखिर ख़िज़ानी, किथे आए उन्होंने जी बादशाही, जनी थे कई सदाई हुक्मरानी। नमाज़ मिठ तोखे कम यारीदा, नमाज़ मिठ तोखे कम यारीदा, न रहंदी ये मिठा तुंहिंजी जवानी। फानी आई न को फानी मथे दिल,
फानी आई न रख फानी मथे दिल मिट्टी आई मिट्टी ते होश फानी आई न रख फानी मथे अदा मिट्टी आई मिट्टी ते होश सा ओ मिट्टी आई मिट्टी ते होश सा बारक अल्लाह ली व लकुम फिल कुरआन अज़ीम नफ़अनी व इय्याकुम बिमा फ़ीहि मिनल आयाति व ज़िक्रिल हकीम अक़ूलु क़ौली हाज़ा वस्तग़फ़िरुल्लाहल अज़ीम ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन फस्तग़फ़िरूहु इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम। الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله قال النبي صلى الله عليه وسلم أرحم أمتي بأمتي أبو بكر وأشدهم في أمر الله عمر وأحياهم عثمان وأقضاهم علي والسيد شباب أهل الجنة الحسن والحسين سيدة النساء فاطمة الزهراء اللهم اغفر للعباس وولده. عباد الله إن الله أمركم بأمر عظيم قال الله سبحانه وتعالى في القرآن الكريم وخطابه العظيم اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين. اللهم انصر الإسلام والمسلمين وارفع راية الجهاد والدين. اللهم كل من أرادنا وأراد المسلمين بسوء فأشغله بنفسه واجعل كيده في نهره واجعل تدبيره في تدبيره. اللهم عليك بأعداء المسلمين. اللهم شتت شملهم وفرق جمعهم وكسر شوكتهم. اللهم أرنا فيهم عجائب قدرتك فإنهم لا يعجزونك يا قوي يا قهار يا جليل يا جبار يا أحكم الحاكمين يا أحكم الحاكمين يا أرحم الراحمين. قريب من الساري جماعت مغفرت يا مولا من الساري مجمع ورحمتوں برکتوں جی مشکل میں ان مشکلاتوں دور جی پریشان ان پریشانیوں لائے یا اللہ جی درد مند ہے ان درد دور کر یا مولا پنے حبیب نے صدقے دنیا دی ذلت کا بچا آخرت دی عذاب کا بچا برے موت کا بچا تجھے کاری غضب کا سی تجھے پناہ دا تجھے کاوڑ کا
उसी तुझी पनाह दो असां ते पंहिंजी मेहर कयो असां ते पंहिंजो फज़ल कयो असां ते पंहिंजी अता ऐं सखा पंहिंजी अता ऐं इनायत फरमा मुंहिंजा मौला जेके बीमार आहिनि उनखे सिहत जेके बेऔलाद आहिनि उनखे साले औलाद जेके बेरोज़गार आहिनि उनखे कुशादी रोज़ी जिन ते नियाणियुनि जा ॿार आहिनि उनखे सुठा घर ऐं ॿार असांजे वतन जी हिफ़ाज़त कर असांजे बच्चनि जी हिफ़ाज़त कर असांजे घराणे जी हिफ़ाज़त कर मुंहिंजा मौला अॼु असांजो हिकु तुंहिंजो माण्हू आहे तुंहिंजे दर ते अची रहियो आहे असीं सभु तोखे पाण ते था कयूं अॼु असां जी तोखे पाण ते मुंहिंजा मौला तोखे उनजी पाण ते हुजे अॼु पंहिंजा बच्चा भाइर घर सभु कुझु शयूं तुंहिंजे दर ते अचे थो मुंहिंजा मौला उनजी मग़फ़िरत फरमाए ज़िंदगी में जेकी उन इबादतूं नेक कम कया उहे क़बूल कजे जेकी उन खां ग़लतियूं क़सूर कोताहियूं थियूं से बख़्श कजे मुंहिंजा मौला उनजे दर्जात खे बुलंद कजे उनजी क़ब्र खे जन्नत जो बाग़ीचो बणाए उनजे मज़ार ते ला तदाद रहमतूं बरकतूं मुंहिंजा मौला उनजे क़ब्र खे कुशादो क़ब्र जी सोड़ी सामी उनजे लाइ जन्नत जो बाग़ीचो बणाए जीअं तो पंहिंजे मोमिननि सां मुआमिलो कंदो हुई मुझे भाई जी तो तुझी रहमत ही असांजो अजो आहे तुझी रहमत असांजी चाहे पनाह आहे मुंहिंजा करीम रब तूं पंहिंजो करम कजा लदे साईं खे जवारे रहमत में जाइ ॾिजा क़ब्र जे पुछाणे में उनखे कौले साबित जे मथां साबित रखिजा मुंहिंजा मौला क़ब्र में उनखे मदीने वारे साईं जी सुञाण ॾिजा सुवालनि जवाबनि में उनखे कामयाब कजो मुंहिंजा मौला उनखे मदीने वारे मीर जो दीदार अता कजो मुंहिंजा करीम रब उनजे बच्चनि खे सब्र जमील उनजे पोयर खे सब्र जमील उन सब्र जमील ते अजर जज़ील करीम रब पंहिंजे हबीब जे सदके मदीने वारे साईं जे सदके तोखे तुंहिंजे अस्माउल हुस्ना जो वास्तो तोखे तुंहिंजे सिफ़ात उलिया जो वास्तो मुंहिंजा मौला जॾहिं असां मरी वञूं असां क़ब्र जी कोठड़ी में वञूं असांजी तोखे पाण ये जवाब जमाए तो बेटिया बोला सबनी ये तो के पार ईमान सरा ईमान सखातना ये मुझे मौला बुरे मौत का बचाए जा ये मुझे मौला ईमान और मौत बचा जिक्र फिक्र और मौत जिनी मला असा की बता मौत बचे मदीने वाले मीर जो मुखड़ो असांजे लॻा हुज़ूर जो जलवो जमाले जहान आरा निगाहनि जे साम्हूं हुजे दुरूद और सलाम जी जुगार हुजे गर्मी जी कमार हुजे या अल्लाह सी क़ब्र जे अज़ाब खां तुंहिंजी पनाह असांखे क़ब्र जे अज़ाब खां बचाए जा महशर जे अज़ाब खां बचाए जा ये मुंहिंजा मौला अदे साईं जे बच्चनि खे सब्र ॾिजा ये मुंहिंजा मौला अदे साईं खे हिन आस्थाने खे क़यामत ताईं वसंदड़ ऐं आबाद कर उनजे
अचन के पाण में मोहब्बतूं उल्फतूं अता कजां। ये मुंहिंजा मौला इन सारी जमात जे मथां पंहिंजी मेरे नज़र फरमाए। अॼु जुम्मे शरीफ जो दिहाड़ो तुंहिंजे नबी जे विलादत जो दिहाड़ो, तुंहिंजे महबूब जे विलादत जो मुक़दस दिहाड़ो आहे। उन ज़ात मुस्तफ़ी जे सदके असां सभिनी जे मथां पंहिंजी मेहर फरमा। दुनिया में दुनिया आख़िरत में मौला महशर में मदीने वाले साईं जे लवाउल हम्द जे झंडे जी छांव नसीब। हुज़ूर जे पाक हथनि सां कौसर जो प्यालो नसीब। वल्लाह सल्लु व सल्लिमु अला नबील मुख्तार। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमाइन। वल्लाह इन्नल्लाह यअमुरु बिल अदल वल इहसान व ईताइ ज़िल कुर्बा व यन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकरि वल बग़ी यअज़कुम लअल्लकुम तज़क्करून। उज़्कुरुल्लाहल अज़ीम अल जलील अल जब्बार यज़कुरकुम वदूहु यस्तजिब लकुम वलज़िक्रुल्लाहि तआला अअज़्ज़ु व अजल्लु व अहम्मु व अअला व औला व अकबर। वल्लाहु यअलमु मा तस्नऊन।